अच्छा मोहम्मद अली साहब, तव्हां कहाणियुनि जो ज़िक्र निकितो त अॼुकल्ह तव्हां हिकु सिट हिकु कहाणी लिखो पिया, त इहा जेका मुख़्तसर कहाणी आहे, जीअं 100 लफ़्ज़नि जूं कहाणियूं तव्हां लिखियूं या उर्दूअ में मशहूरु थियूं, जंहिंखे फ्लैश कहाणी थो चयो वञे। हिकिड़ो एतिराज़ इहो बि अॼुकल्ह बहस हली रहियो आहे त छा कहाणियुनि खे माना उनखे सहल पसंदीदा कुझु माण्हू चवनि, इन जे हवाले सां तव्हांजो छा नज़रियो आहे त मुख़्तसर कहाणीअ जो? साईं ॾिसो न, कहाणीअ खे हिकिड़ो पंहिंजी शिकिल आहे, पंहिंजो हिकिड़ो उहा खणी थी अचे मवाद, ऐं आइडिया हूअं बि का हिकिड़ी सिट में ईंदी आहे। हाणे मूं जेका 100 लफ़्ज़नि जी कहाणी लिखी, मां केतिरो ई मां पढ़ंदो हुउसि जंग अख़बार में, भई उहो ज़ैदी मुबशर ज़ैदी, उहो कहाणियूं हिकिड़ो तंज़िया ऐं जेके आहिनि उहो करंट इशूज़ ते उहो लिखंदड़ आहे। त समाज में जेके आहिनि रूनमा थींदड़ वाक़िया ऐं करंट इशूज़ मां आणण जी कोशिशि कई। उनजो तोड़े जो मां उनजो पायोनियर न आहियां। सिंधीअ में मूं लिखी, पर इन खां अॻु में जंग में लिखी वई, उर्दूअ में लिखी वई, उन खां अॻु में अंग्रेज़ीअ में इहे कहाणियूं लिखियूं वयूं आहिनि। त हीअ बि हिकु सिट कहाणी हेमिंगवे लिखी, हिकु सिट कहाणी असां वटि सिंधीअ में जेकॾहिं ज़िक्र कजे त उहा मंज़ूर कोयार पहिरियां लिखी आहे। मंज़ूर कोयार लिखी आहे। उन खां पोइ सलीम चन्ना जो जेको आहे उहो किताबु पूरो शाया थियो आहे हिकु सिट कहाणीअ जो कुझु साल अॻु में। त मां त कॾहिं बि दावा न कई त मूंखे हिकु सिट कहाणीअ जो को मां पायोनियर आहियां। मूंखे ओचितो ख़्यालु आयो रज़ाक महर मुंहिंजे दोस्त जे हवाले सां, त उनखे हिकिड़े प्रोड्यूसर चयो त रज़ाक मां तोखे अदा हिकिड़ी सिट में आइडिया थो ॾियां, मूंखे ड्रामो लिखी ॾेखार। चईं त ॿुधाए सिट। मां बि हुन सां गॾु हुउसि। हुन जो त जेको आहे पुटु सुठो थो हले, पर पीउ सम्झे थो त पुटु सुठो नथो हले। इहा आइडिया थी। रज़ाक जो ठीकु आहे, लिखंदुसि मां। पर मां रज़ा खे चहिरे में ॾिठो त हुनखे ॼण मज़ो न आयो। ॿाहिरि निकितो त रज़ा खे टहक ॾिनो। चई यार अजीब हिकिड़ो माण्हू आहे, हाणे पाण लेखक आहे कोन, आइडिया थो ॾिए मूंखे हिकिड़ी सिट में, ऐं हिकिड़ी सिट में बि आइडिया थींदी आहे। मूंखे यार हिकिड़ी सिट में त थींदी आहे, कहाणीकार आहीं तूं सोच न हिन हिकिड़ी सिट थी। त हाणे जेको आहे पुटु सुठो थो हले, पीउ उनखे ख़राबु थो सम्झे, जोड़ न हिनखे पंहिंजे इमेजिनेशन पावर खे जेको आहे उहो उनखे जेको आहे उहो आण न मैदान ते। पोइ ईअं हू हिकिड़ो तत्व लिखी आयो ॿिए ॾींहं ते, डिग्री कॉलेज में लाड़काणे में असां गॾु रहियासीं। त ॿिए ॾींहं ते उहो आइडिया लिखी आयो, मूंखे अची ॾेखारियईं त आइडिया में ई हुनजे में एॾो दर्द हो जो मुंहिंजी अखियुनि में पाणी भरिजी आयो। ऐं उन खां पोइ हुन जेको हुन ड्रामो लिखियो, जेको बदकिस्मतीअ सां उन प्रोड्यूसर त न कयो, उहो एजाज़ अली मुकेली साहब कयो, पर उन ख़लकूं रवारे छॾियूं। उन ड्रामे में एॾो पावर हुयो, एॾी उन में जेका आहे उहा ड्रामे में उन एॾा उन में रंग भरिया। त ईअं हिकु नुक़्ते विच गल मुकदी। वरी इहा सिट मुंहिंजे ज़हन में आई त ईअं ओचितो कुझु टाइम अॻु में मां जेको आहे अख़बार में का ख़बर पढ़ी हुजे त हिकिड़े पेनू फ़क़ीर खां उन गोदड़ीअ मां 80,000 चोराइजी विया। हाणे पेनू फ़क़ीर 80,000 गोदड़ी चोराइजी विया, सो बि पेनू फ़क़ीर खां। त मां उन ते हिकिड़ी सिट ईअं लिखी वरिती त वरी ॿी सिट मुंहिंजे आॾो अचे बीठी, वरी मां ॿी लिखी। ईअं उनखे कहाणीअ जो रूप मूंखे उन में कहाणी नज़र आई, मां उहा लिखंदो वियुसि। ईअं लिखंदो वियुसि, न मूं कंहिंखां जेका आहे उहा इंस्पायरेशन वरिती, न उहा ॻाल्हि। ऐं मां इहा दावा बि नथो कयां त उहा जेका आहे उनजो पायोनियर मां आहियां। न बिल्कुलु मोहम्मद अली साहब, तव्हां सही था चओ। छो त असां तवील नज़्म कहाणियूं ऐं उन्हनि मां का हिकु सिट यादि रहिजी वेंदी आहे। बेटाईअ जी त अधु सिट में ई हिकिड़ो फ़लसफ़ो आहे। वक़्तु असां वटि ख़तमु पियो थिए। असां चाहियूं था त पुॼाणी तव्हांजे कंहिं शाइरीअ सां कजे, को नज़्म, को गज़ल जेको तव्हांखे पसंदि हुजे ॿुधायो।